रोशन मोता शाल अबाणन रोशन मोता शाल अबाणन सच पुछ सूहा मंझ वखाणन सच पुछ सूहा मंझ वखाणन पौंदम नेण करी दिल कई चाह करी मुंहिंजे मारुन दे वन जा कांगवरी मुंहिंजे मारुन दे वन जा कांगवरी वन जा कांगवरी दिल कई चाह करी मुंहिंजे मारुन दे वन जा कांगवरी मुंहिंजे मारुन दे वन जा कांगवरी। अनवर साहब कीअं लॻो तव्हांखे? फौज़िया ताज़ो ताज़ो ॻायल ही कालो बिल्कुलु कल्ह चइजे त अरसे खां पोइ ॻायो अथई। ऐं हिकु ॿ आइटम ॿिया बि आहिनि जेके ॿुधाईंदी पाण। जी बिल्कुलु। इहो ॿुधाईंदा हलूं त असांजो टेलीफोन नंबर आहे 784226784026। इहो नंबर आहे। तव्हां जेकॾहिं फ़ोन करणु चाहियो, प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो, अव्हांखे पसंदि आहे, अव्हांजे ज़हन में का ॻाल्हि आहे, अली इमरान समूह मौजूदु आहे जेको वरी असां ते पहुचाइण वारा विकियो पिज़्ज़ा तो हींअर कुझु टेलीफोन खणी मौसूल थियो आहे। ऐं कहिड़ा दोस्त आहिनि जिन हिन प्रोग्राम खे पसंदि कयो? हा, ही विकी पीरज़ादे ऐं इमरान शाह माशाल्लाह अखर तमामु सुठा आहिनि, पर कुझु नाला वठंदुसि ऐं ॿियनि खे वरी पढ़ी तंहिंखां पोइ पढ़बो। ही ॻोठु मोहम्मद आलम चूणेचे थरपारकर खां मोहम्मद महराब चूणेचो ऐं हिन अदन सुवाल पुछियो आहे। ख़ैर अब्दुल जब्बार मंगरे टंडे गुलाम अली खां टेलीफोन कयो आहे। सागड़ खां पुनल कुंभार ॿीराणी शहर खां अली बख़्श मरी ऐं गुल मोहम्मद ख़ास। जिन दोस्तनि जा सवाल पहुता आहिनि असां इहे सवाल रखूं था, इन करे ॿुधाईंदा था हलूं त असांजो जेको ईंदड़ हफ़्ते जेको सिलसिलो भली कराया आहे उन में बि फौज़िया हूंदी, तंहिंजे करे काफ़ी सवाल असां पाण वटि महफ़ूज़ था कंदा ऐं काफ़ी सवाल अहिड़ा आहिनि जेके फ़ोन ते दोस्तनि पुछिया आहिनि, उहे असां वटि ऑलरेडी ख़त लिखी दोस्तनि मोकिलिया आहिनि ऐं मौजूदु आहिनि, सो इन करे बि न पढ़ंदासीं। किपरे खां जावेद अली कीरियो फौज़िया खे भली का चवे थो। महिरबानी। नई बाटी खां मुंहिंजे ख़्याल में बाटी आहे। तालिब हुसैन लाखो लालू लाशारी हैदराबाद खां शबीर मोहम्मद पिंजारो ऐं पांथी खान कुंभरकारी मोरी खां मंसूर पिंजारो अनवर अली शाह नवाज़ ऐं कुर्बान अली पिंजारो। शाहपुर जहानिया खां वफ़ा रियाज़ हुसैन कीरियो अजस असलम लखारी हाजी कादर बख़्श लखारी जे ॻोठां इरम गुल लखारी नामालूम माग खां हीअ अदियूं सदाई पंहिंजे ॻोठ जो नालो न आहिनि लिखंदियूं। रिज़वाना ऐं रोज़ीना लखारी। ही ॻोठ टंडे बहावल खां गुलाम हुसैन भुरगड़ी शेर खान भुरगड़ी। चंबड़ शहर खां अशरफ। हिकिड़ो सवाल आहे जी खोड़ सारा जेके आहिनि शाइरनि जिन खे तव्हां ॻायो आहे जी उहो कहिड़ो शाइर आहे जंहिंजे शाइरी ते या उनजी ॻाइण ते उनजी शाइरी खे ॻाइण ते तव्हांजी मक़बूलियत थी? उहो कहिड़ो पहिरियों कलाम या आइटम हो? तव्हांखे ॿुधाए त मुंहिंजो उस्ताद बि मरहूम गुलाम हुसैन कलेरी। कलेरी, हा त उनजी पहिरीं मतिलबु मूं शाइरी ॻाई हुई बेक़दुर कदुर न कहिड़ी, तमामु मतिलबु मक़बूल वियो इहो। अच्छा, घणे में घणा आइटम यानी मौसीक़ी जे हवाले सां शाइरी जे हवाले सां कंहिंजा कहिड़े शाइर तव्हां ॻाया आहिनि? एतिरो आहे ज़हन में यादि? कैसेट में त मुख़्तलिफ़ शाइरनि जी, पर बिलावल ओठे खे घणो ॻायो आहे। बिलावल ओठे जी जी तमामु घणो। जी सवाल ॿियो? हा, सवाल पुछूं था त ॾाढो दिलचस्प सवाल अथव। जी अक्सर मशहूर माण्हू पंहिंजे ज़ालुनि खां डिॼंदा आहिनि। मुंहिंजो इशारो रेडियो जे कंहिं प्रोड्यूसर तरफ़ न आहे। न को मेज़बान तरफ़। अव्हां माशाअल्लाह काफ़ी जग मशहूर फनकार आहियो ऐं हिकु मशहूर शाइर हाजी मिस्री सठे जे घरवारी हुअण जो बि अव्हांखे अहसासु हासिल आहे। भला अहीं ॿई मशहूर माण्हू आहियो, ॿई हिक ॿिए खां डिॼंदा आहियो या अव्हां खां हाजी साहब वधीक डिॼंदा? सच सच जवाबु ॾिजो। न, आऊं त डिॼंदी कोन आहियां, मूंखां ई डिॼंदो आहे। ऐं डिॼण वारो सवाल ई पैदा कोन थो थिए। हूअं बि शरीफ़ मर्द जेको हूंदा न उहे सभई डिॼंदा आहिनि, हिन में हाजी मिस्री डिॼे त का वॾी ॻाल्हि न आहे। अच्छा फौज़िया, माशाअल्लाह अव्हां जी ऐं हाजी मिस्री जी जोड़ी हिकु मिसाली ऐं ख़ूबसूरत जोड़ी आहे। भला अव्हां हाजी मिस्री खे पसंदि कयो या इहा ग़लती हाजी साहब खां थी? इहो सवाल हाजी मिस्री खां थी आहे। यकीनन न, मां पंहिंजे तरफ़ां नथो कयां, असांजे ॿुधंदड़नि जे तरफ़ां इहे सवाल आहिनि। कंहिंजी जोड़ी या मुंहिंजी तरफ़ां ग़लती कोन्हे, हाजी मिस्री जी तरफ़ां आहे। एॾी वॾी ग़लती करे नथी सघां। अच्छा, हूअं हिकिड़ो सवाल ॿियो बि आहे त हाजी मिस्री जे हवाले सां त हिकु मुड़ुस खे ॿ ज़ालूं जी, इहे कीअं पाण में हलनि थियूं? असीं त तमामु सही रहंदा आहियूं। हाजी मिस्री खे ॿ ज़ालूं, असीं ॿ आहियूं। सवाल पाण में सही रहंदा आहियूं बिल्कुलु। असांखे जॾहिं विढ़णो हूंदो आहे त मिस्री सां विढ़ंदा आहियूं, ॿई पाण में सही हूंदा आहियूं। माशाअल्लाह। अच्छा फौज़िया, हिन फन अव्हांखे इज़त ॾिनी, शोहरत ॾिनी, गॾोगॾु बेपनाह दौलत पिणु ॾिनी। मतिलबु तव्हां पंहिंजी मानी मच्छी वारी आहियो।
इहे त थियूं अव्हां जूं ज़ाती कोशिशूं या अलाह जी महिरबानी सां अव्हांखे सभु कुझु मिली जी, वियो। अलाह भला जो हाजी शुक्र आहे। मिस्री साहिब को कमु धंधो कंदो आहे या रुगो सुम्ही आराम कंदो? उहा बसि आराम बि कोन कंदो आहे, कमु त ठहियो पर आराम बि न सवेर था न आहे, ॿुधो त मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए। बिल्कुलु नथो कमाए। उन हवाले सां त इहो गानो हुयो त मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए, हे जे न ॻाए त शायदि मुड़ुसु कमाए सां। न सही आहे, मूंखे पहिरीं ख़बर पइजी वई जेका शादी कंदसि उहो कमाईंदो कोन। अच्छा, हिकिड़ी सुठी जेका फनकार में कहिड़ियूं जेको खूबियूं हुजणु खपनि, तव्हांखे वॾो अरसो थियो हिन फील्ड में, इन हवाले सां ॿुधायो। सुठी फनकार त ज़ाहिर जॾहिं थींदी जॾहिं महिनत कंदी ऐं मतिलबु फन खे टाइम ॾींदी वधीक, उहा ई सुठी फनकार हूंदी। अच्छा, कॾहिं कॾहिं असांजा फनकार या कंपेयर या प्रोड्यूसर केर बि जेको स्टेज ते परफॉर्म करे रहियो हुजे त हू पंहिंजे जज़्बनि ते कंहिं ॻाल्हि तां कंहिं नगमे तां मुतासिर थी पंहिंजे जज़्बनि ते क़ाबू नाहे पाए सघंदो ऐं बे अख़्तियार रोई पवंदा, हुनजे अखियुनि जा बंद भॼी पवंदा आहिनि। छा फौजिया अव्हां सां बि कॾहिं ईअं थियो? इलाही दफ़ा ईअं मतिलबु थियो, मतिलबु इहो थींदो आहे पर आवाम सॼी खे रुआरण जे करे मूं पाण कोन रुनो। अच्छा, यानी ज़ाहिर आऊं रुआं त ॿिया ॿुधण वारा बि गॾु रोई पवनि स्टेज पर ते। ॿोली जो ॻाइण शाइरी त पंहिंजी जाइ ते रही, पर असर त हूंदो आहे न। असर त थींदो आहे ज़ाहिर, लेकिन साम्हूं जेके ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे त रुआरो न आहे। अद ही शाइरी हूंदी आहे असांजे रेडियो ते तव्हां जेको कलाम ॻायो था उहा हिकिड़ी अदबी शाइरी आहे न। जी। कैसेट शाइरी ऐं हिन शाइरी में जेको ॻायो था तव्हांखे वधीक ज़्यादा पसंदि कहिड़ी ईंदी हूंदी? शाइरी त मतिलबु सभु सुठी आहे, जंहिंखे आवाम पसंदि करे। ऐं अदबी शाइर जेके आहिनि से त पंहिंजी जाइ ते तमामु सुठा हूंदा आहिनि। हो त शइ धुननि ते हूंदी आहे। जी हा, धुनूं ठाहे उस्ताद ठाहींदा आहिनि। ही जेको ॿी शाइरी आहे अवामी शाइरी आहे उहो शाइर पाण ठाहींदा आहिनि, मतिलबु धुन बि पाण ठाहींदा आहिनि, शाइरी बि पाण कंदा आहिनि। अच्छा फौजिया, जिन महिरबाननि जा सवाल तव्हां खां पुछासीं या अञा पुछूं पिया उन्हनि मां जेके चूंड कयासीं तव्हांजे साम्हूं ई नाला ऐं उहे नाला वठंदा हलूं दोस्तनि जा। ॻोठ मोहम्मद सिद्दीक सहते खां मुख़्तियार अहमद सहतो ऐं मोहम्मद मूसा कोराई, ॻोठ शाह मोहम्मद बरड़ू डोकरी खां आबिद हुसैन बरड़ू, नौशर फिरोज़ खां नूर मोहम्मद ऐं गुल हसन महर, बदीन खां अली मोहम्मद ऐं मोहम्मद इब्राहिम शाहानी, खडड़े खां हाकिम अली बालादी, ॻोठ मीर जहान खान टालपुर खां मोहम्मद अज़ीम ख़ासकेली, बुरड़ा ॻोठ खां हाफ़िज़ मोहिब अली ऐं लियाकत अली खोसो, तंदे अलायार खां अज़ीम पहोड़ ऐं असगर पहोड़, ॻोठ हबीबुल्लाह सोढे खां अली नवाज़ सोढो, ॻोठ भाई खान नोहड़े खां मोती राम भील ऐं गुलाम रसूल नोहड़ी, ॻोठ गेले खान खोसे खां इरशाद अली ऐं दलेल खान खोसो, शहर साबन दस्ती खां मोहम्मद अयूब सांद, कोट गुलाम मोहम्मद खां साकी मोहम्मद सलीम शर, भावे जे तड़ खां मौस अली ऐं ख़ादिम अली शाह, ॻोठ हाजी फोटे हिंगोरचे खां अनवर अली ऐं एम इस्माइल हिंगोरचो। त तव्हांजा मोकिलियल तमामु सुवाल जेके बि हुआ सभु ॾाढा सुठा लॻा, अहिड़ा ई सुवाल चूंडे मोकिलींदा कयो। ऐं ॻोठ मियांदाद शर खां धनी बख़्श शर ऐं इसहाक मरी। अच्छा, अक्सर ख़त असां वटि ईंदा आहिनि त तव्हां जेको महिमान अचे त हुननि खां ज़ाती सवाल नथा पुछो, जीअं पसंदि जे हवाले सां। त पसंदि जी मानी या पसंदि जो खाधो तव्हांजो कहिड़ो? पसंदि जो खाधो जेको मिली वञे सही आहे। पसंदि जो चिकन में ज़्यादा पसंदि आहे। चिकन में मुर्गी जाम था कुकड़ खवरायो तव्हां? कुकड़ में। अच्छा, पसंदि जो रंग कहिड़ो आहे? पसंदि जो रंग कपिड़ा हर कलर में पाईंदी आहियां, पर मूंखे ब्लू कलर वणंदो आहे तमामु घणो। आसमानी रंग आसमानी पसंदि आहे। तमामु घणो। ख़ुशबू कहिड़ी आहे पसंदि? ख़ुशबू बसि परफ्यूम में जेको सुठी लॻे तमामु। गुलनि में कहिड़ो गुल? गुलनि में हाजी मिस्री खां सवाइ मोतीअ जो गुल वणंदो आहे। मोतीअ में? जी। अच्छा, भाॼी जेका ठहे थी न हुनमें कहिड़ी पसंदि तव्हांखे ज़्यादा? तव्हां चिकन चई? हा, चिकन में। भाॼी में जेका बि सब्जी में मतिलबु पाण पचाईंदा आहियो? मौक़ो मिले थो कॾहिं 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 पचाईंदो आहे। हाणे सही तबियत सही न रहंदी आहे इन करे, न त अॻे पचाईंदी हुअसि। तव्हांजे हथ जी शइ सुठी कहिड़ी आहे जेकॾहिं खाइजे त या न खाइजे? न खाइजे त हाणे शायदि विसरी वई हुजे। अच्छा, घणो असर थी वियो? न खाइजे त सुठो आहे। न खाइजे त सुठो। आइन गईन खोसो कासमाबाद खां टेलीफोन कयो अथसि ऐं नसीम नगर खां कमाल ख़ासखेली बि टेलीफोन कयो आहे। अच्छा, पसंदि जो शाइर कहिड़ा? पसंदि जो शाइर जेके हींअर हिन दौर जा शाइर जेके आहिनि से उन में बिलावल ओठे जी शाइरी वणंदी आहे, हूअं शाह साईं शाइरी वणंदी आहे। थोरी देरि अॻु में तव्हां चयो त मूंखे मोतीअ जा गुल वणंदा आहिनि ऐं असांजो साथी कंपेयर हिन ई प्रोग्राम जो जुमे जे ॾींहं ते कल्ह हुनजो प्रोग्राम तव्हांजे लाइ मोतीअ जा गुल खलील जान कुरैशी तरफ़ां। अच्छा, पसंदि जो फनकार कहिड़ो आहे? माना फनकार आहे या फनकार? फनकारा में आदि आबदा परवीन जी आवाज़ वणंदी आहे। फनकारनि में
मर्दन में, हाँ। मर्दन में मरहूम मोहम्मद इब्राहिम जी आवाज़ वणंदी आहे। मोहम्मद इब्राहिम जी। अच्छा, हाणे मुंहिंजे ख़्याल में हिन हफ़्ते जो बहितरीनु सुवाल पुछी वठिजे फौजिया खां। ऐं हीउ जेको हफ़्ते जो बहितरीनु सुवाल असीं चूंडींदा आहियूं सो बि असां ॿियनि दोस्तनि खे विहारे जेके सभु ख़त उन्हनि खे ॾेखारींदा आहियूं ऐं उहे ई चूज़ कंदा आहिनि त हीउ सुवाल सभिनी मां बहितर आहे। ऐं हिन भेरे फौजिया कुझु खटो मिठो ख़त आहे, यानी कुझु सख़्तु जुमलनि सां लिखियलु आहे। फौजिया वटि जवाब मौजूदु आहे। जी, मुंहिंजे ख़्याल में इंटरव्यू अनवर अकड़ा साहब तव्हांजो न बल्कि फौजिया सुमरो जो पियो थिए। जी। त फौजिया अवां फनकार एॾा मगरूर, एॾा लागर्ज़, मतलब परस्त ऐं तमामु लालची, सुठो किताब आहे। अञा त ॿुधो जी जी। लालची, बेरहम, बेक्यास छो थींदा आहियो जो पैसे वारी पार्टी खाली फनकार थींदा आहिनि या की ॿिया बि थींदा आहिनि? फनकारनि जे लाइ हिन दोस्त तव्हां खां पुछो आहे न। अच्छा जी, मां नालो अनाउंस कयोसि। जी, मां पढ़ां थो, नाला नालो पढ़ां छा थो। आहे? हिकिड़ो सेकंड तव्हां सवाल ॿुधी वठो। पैसे वारी पार्टी जे त न्यापे ते पहुची वेंदा आहियो, पर कंहिं ग़रीब पारां ॾिनल फी ते बि न आहियो पहुचंदा। भला ईअं कॾहिं सोचियो छा अथव? इहो जेको अदो आहे हिन जो नालो छा आहे? अजी नालो ॿुधायां थो तव्हांखे। हीउ नालो न पर नाला आहिनि नाज़ फ़कीर मोहम्मद शाहाणी। हीउ असांखे अदो सामारे खां यादि कंदो आहे ऐं ॿिया बि कुझु दोस्त आहिनि जिन बि इन साॻी क़िस्म जो सुवाल तव्हां खां पुछो, यानी क्वेश्चन ऑफ दी वीक। हाजी आदि बख्श बिरोही खां, गौस बख्श ऐं मोहम्मद ईसा बिरोही जो साॻी क़िस्म जो सुवाल। कीअं करे एतिरा सुठा किताब असां फनकारनि खे ॾिना आहिनि? छा असां वटि शायदि इहे अदा आया आहिनि? अलाए छा को असांजा मैनेजर रही चुका आहिनि फनकारनि जा? अलाए छा मसइलो आहे या की असां को बेवाजिबी कई आहे? अहिड़ी त ॻाल्हि न आहे का बि। न मतिलबु तव्हां खां हुननि पुछो हुजे फंक्शन या तव्हां डायरी खोली हुजे त मुंहिंजी डायरी में तारीख़ न न इहा का मसइलो कोन्हे। एतिरा वॾा किताब असांखे ॾिना आहिनि, ईअं असीं कोन हूंदा आहियूं। अच्छा, मां चवां फनकार हिकिड़ो नरम दिलि हूंदो आहे। हसास हूंदा आहिनि। ऐं न्यापनि ते न वेंदा आहियूं, चाहे केतिरो बि वॾो माण्हू हुजे या ग़रीब हुजे। ऐं जंहिंखे टाइम ॾींदा आहियूं फंक्शन उते ज़रूर वेंदा आहियूं, चाहे उन खां थोरो एडवांस वरितल हुजे या वधीक। ख़ासि करे मुंहिंजो त उसूल इहो ई आहे, हिकु दफ़ो प्रोग्राम मिली वञे त बसि उन ते वञिणो आहे, चाहे वॾो माण्हू आहे चाहे ग़रीब आहे। माशाअल्लाह। ऐं मूंखे यादि आहे मीरपुर ख़ासि ज़िले में हिकिड़ी शादी हुई, तॾहिं तव्हांजी तबियत तमामु घणी ख़राबु हुई, पर तव्हां वाइदे जे करे उते पहुतियूं हुयूं ऐं उथी बि कोन पिए सघियूं। वेठे वेठे तव्हां ॻायो हुयो। इहा शायदि सामीन वटि आउं तव्हांखे ॾींदुसि। ॻोठ हाजी कादर बख्श लगारी खां इम्तियाज़ अली, उमेद अली, रिंद वाहिद बख्श रिंद ऐं सरफराज़ लगारी जो टेलीफोन मौसूल थियो आहे। ताज़ो कल्ह फौजिया रिकॉर्डिंग जेका कराई हुन असां छो न ॿियो आइटम बि ॿुधी वठूं। कंहिंजो शाइर कहिड़ो? शाइर कहिड़ो आहे? हाँ शायर फौजिया नज़र बि कमज़ोर थी वई। नज़र कमज़ोर थी वई आहे। असगर महस जी शायरी। जी हा जी हा।
अखी मांग पंहिंजे वया सभु डानी पिंजरे अंदर ॾिस वलर हाणे कोन्हे पिंजरे अंदर ॾिस वलर हाणे कोन्हे जुबा ते लाए चो जुबा ते लाए चो ज़िक्र हाणे कोन्हे अवां वटि असांजो क़दुरु हाणे कोन्हे अवां वटि असांजो क़दुरु हाणे कोन्हे न फौजिया ईअं बिल्कुलु न आहे असां वटि तव्हांजो तमामु घणो क़दुरु आहे हीउ आइटम बि सुठो हुयो न बिल्कुलु जेको कल्ह रिकॉर्ड थियो आहे वॾे अरसे खां पोइ जी अच्छा हूअं इहो ॿुधाईंदो न सामीन खे त असांजे ईंदड़ प्रोग्राम में ईंदड़ माना छंछर ते भली करे आया में फौजिया सुमरो जो इंटरव्यू हूंदो ऐं मुलाक़ात हुन सां वेंदी हिसो ॿियो कंदासीं हिन प्रोग्राम खां पोइ असां हिनखे कंदासीं रिकॉर्ड छो त फौजिया मिलणु ॾाढी ॾुखी आहे कीअं टाइम कढी अॼु पहुती आहे हिते छो त कमर्शियल बि करे थी फंक्शन बि अटेंड करे थी ऐं रेडियो ते बि अचे थी त वाकई फनकारनि अहिड़ा नाले वारा फनकारनि खे टाइम घटि हूंदो आहे इन करे असीं हिनखे कंदासीं रिकॉर्ड इन करे तव्हां ख़त न मोकिलिजो न को सवाल मोकिलिजो तव्हांजा सवाल असां वटि मौजूदु आहिनि इनशा ताला असां ईंदड़ प्रोग्राम में तव्हांजा ई सवाल पुछंदासीं हीउ सवाल मोकिलियो आहे साम्हूं असांखे त फिल्मी अदाकारूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जी अॼुकल्ह डोड़ लॻी पई जंहिंमें मीरा आहे रेशमा आहे सभु जेके बि आहिनि उन्हनि खे नंबर 1 जो चकर लॻो पियो आहे इन हवाले सां छा अव्हां जे ॻाइण जे हवाले सां ॻाइण में राॻियुनि में ॿिए नंबर 1 जो मुक़ाबिलो जारी आहे अव्हां जो कहिड़ो नंबर आहे अलाह जे उहो त ॿुधण वारा ई ॿुधाईंदा मुंहिंजो अलाए कहिड़ो नंबर आहे तव्हां पंहिंजे पाण खे कहिड़ो नंबर पंहिंजे पाण खे कॾहिं बि उन तारीफ़ जे लाइक़ न सम्झंदी आहियां माशाअल्लाह अलाह जो शुक्र आहे रब जा करम में नालो तमामु घणो आहे पोइ हाणे नंबर ख़बर न आहे त कहिड़ो आहे हसद त पंहिंजी जाइ ते आहे जी हसद पंहिंजी न उहा कोन्हे मूं कॾहिं कोन रखी आहे अलाह जो शुक्र आहे रब जा करम आहिनि मुंहिंजो नालो काफ़ी आहे अच्छा मुंहिंजे हद ताईं आउं हिकु ॿुधंदड़ आहियां तव्हांजी तमामु केस्टूं मूं वटि आहिनि ऐं ॿुधो त रेडियो तां ॿुधंदो रहंदो आहियां त मूंखे हिन वक़्तु तव्हां नंबर 1 फनकारा लॻो थियो सिंध जे हवाले सां बसि पोइ तव्हां चओ था त पोइ सही हूंदो अच्छा असां ॿुधो आहे त शोहरत मिलण खां पोइ माण्हू पंहिंजनि अबाणनि कखनि खे विसारे छॾींदो आहे जीअं अव्हां खारसर थर खे विसारे छॾियो आहे इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे उहा ॻाल्हि कोन्हे शोहरत जी ॻाल्हि न आहे पर वॾी जीअं टंडो मोहम्मद खान में नंढी वॾी थी आहियां तॾहिं बि असीं थर न वेंदा हुआसीं अच्छा अच्छा फौजिया तव्हां मारवाड़ी में तमामु घणा गीत ॻाया आहिनि ऐं ॿियूं बि खोड़ ॿोलियूं ॻायूं आहिनि ऐं तव्हां छा मारवाड़ी ॿोली घर में ॻाल्हाईंदा आहियो या सिर्फ़ु कंपनी जे तरफ़ां डिमांड हूंदी आहे रेडियो ते बि तव्हां ॻाल्हाईंदा बि आहियूं कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा बि आहियूं अबाना मारवाड़ी आहे थी हा बिल्कुलु अचे थी अच्छा असां हिकु कलाम मारवाड़ी में झुंगारे सुणास हा बिल्कुलु जी बिस्मिल्लाह मींह उठो ए मोराणे मुल्क अपने पुराणे मींह उठो ए मोराणे मुल्क अपने पुराणे संभरेले तू साजनिया हला आपे काणू जर भेगो थी तू बालमिया हला आपे छाछरे नगर मींह उठो ए मींह उठो ए मींह